औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। मलफूज़ात शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकु दफ़े पाण फरमायूं त मोहम्मद आलिम नाले बुज़ुर्ग जंहिंखां मीर बहराम ख़ान सवाल कयो त भंगीअ जी कुठल शइ जाइज़ आहे या न। बुज़ुर्ग फरमायो त वॾे भंगी बाबति पुछो था या नंढे बाबति। मीर साहब अर्ज़ कयो त नंढा ऐं वॾा अलाए कहिड़ा आहिनि। बुज़ुर्ग फरमायो त वॾा अव्हां आहियो जो यतीमनि जो माल ज़ुल्म ऐं ज़बरदस्ती सां खाई वेंदा आहियो जेको हराम आहे। नंढा उहे आहिनि जेके ढूंढ खाईंदा आहिनि जेको बेकार पियो हूंदो आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हज़रत पीर सईद महमूद राशिद रोज़े रहमतुल्लाह जन पंहिंजी मलफूज़ात शरीफ में हिकिड़ो नक़ल बयानु कयो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर जबल ते अल्लाह जे बेनियाज़ बारगाह में हाज़िर थियण लाइ वञी रहियो त वाट ते संदसि लंघण हिकु टंग भगल हरण वटां थियो। जंहिं खेसि अर्ज़ु कयो त मूसा अलैहिस्सलाम मुंहिंजी टंग भगल आहे ऐं हिन बयाबान में साथनि खां अलॻि थलॻि ऐं गाह पाणी न हुजण करे मरण जहिड़ो थी वियो आहियां। अल्लाह ताला जी बारगाह में मां आजिज़ ऐं मोहताज जे तरफ़ां अर्ज़ु कजांइ त मुंहिंजी हालत रहम जी नज़र फरमाए बरसात वसाए त जीअं मुंहिंजे गुज़र सफ़र हासिल थियण जो ज़रियो थिए। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम मंज़िल ते पहुतो त हरण जी दरख़्वास्त बारगाह इलाही में पेश कयईं। अल्लाह तबारक व ताला जो हुकुम थियो त उन हरण वारे हंधि बरसात जो हुकुम न आहे। पोइ जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम वापसि थियो त हरण मनकाईंदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे इस्तक़बाल लाइ आयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खेसि अल्लाह तबारक व ताला जो वाज़िह जवाब ॿुधायो त हरण ॿुधण शर्त ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़ुशी विचां टप ॾेई चवणु लॻो त मुंहिंजे मालिक ऐं ख़ालिक जी रज़ा इहा आहे त मूंखे संदसि क़ज़ा ते राज़ी रहण खां सवाइ को चारो कोन्हे। छो त अल्लाह तबारक व ताला जी रज़ा ते राज़ी रहण करे ॿिन्ही जहाननि जे मक़सूद जो हुसूल आहे। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम कुझु वक़्त खां पोइ ॿियो दफ़ो उतां लंघियो ऐं ॾिठाईं त उते बरसात पवण जे करे साओ गाह ऐं पाणी आम जाम थी वियो आहे। इहो हाल ॾिसी ॾाढो तइजुब में पियो ऐं अल्लाह ताला खां उन हंधि बरसात पवण जो सबबु पुछियईं त अल्लाह ताला जी दरबार मां फरमाइण आयो त ए मूसा इहो हरण जॾहिं पंहिंजी नामुरादी में मुंहिंजी रज़ा ते राज़ी रहियो ऐं ख़ुशि थियो त मुंहिंजी रहमत जो दरिया जोश में आयो ऐं उन हंधि बरसात पई। इन नक़ुल शरीफ़ मां असांखे इहा सम्झाइणी हिकायत मालूम थिए त हरण जो अल्लाह तबारक व ताला जी रज़ा ते राज़ी रहण करे क़ज़ा में बंदि थियल बरसात वसी पई ऐं हरण जे राज़ी रहण करे अल्लाह तबारक व ताला राज़ी थी पियो। तंहिं करे इंसान ज़ात खे बि सम्झणु घुरिजे त अल्लाह ताला जी रज़ा ते राज़ी रहण सां मालिक सां अहिड़ो त राज़ी थींदो आहे जो पंहिंजे बंदि क़ज़ा खे बि तब्दील करे उन जा मतिलब पूरा फरमाए छॾींदो आहे। फ़क़ीर सताबे बंबरे नक़ुल ॿुधायो त जॾहिं सूर्य शहनशाह तौलत थिया त हज़रत कोट धणी रहमतुल्लाह अलैह 8 ॾींहं गृह में रहिया। फ़क़ीर इब्राहिम मस्त जैसलमेरी रोहली वारो जेको जैसलमेर इंडिया खां 60 मील ओभर हुयो प्यादल दरगाह अर्श बाह ते पहुतो ऐं पीर साईं कोट धणी कुदस रहमतुल्लाह खे उन गिरह जो सबबु पुछियो जंहिं ते मुर्शिद करीम फरमायो त तव्हांजो मुर्शिद त ॼाओ आहे ऐं क़यामत ताईं मुर्शिद रहंदो मगर गिरह इन करे थियो आहे त हीउ शेर मर्द सदाईं पिंजरनि में रहंदो जंहिंजी तकलीफ़ ते गिरह थियो आहे। सदाबे फ़क़ीर बंबले नक़ुल ॿुधायो त हज़रत बंगुल धणी कुदस रहमतुल्लाह जे दौर में अब्दुल्ला फ़क़ीर राजड़ ॿधी बावर थर जे तड़ जो नालो आहे। दरगाह मुबारक लाइ उठ ते गेव खणी पई आयो त ओचितो ओखे चाढ़ी जेका कोट जी खां उत्तर ओभर कुझु फ़ासिले ते आहे तां उठ जो पेर तिरकी वियो। जितां बचण त ठहियो पर संभलण बि मुश्किल हुयो। उते फ़क़ीर वीचारे ॿी वाह न ॾिसी वठी मुर्शिद करीम खे सॾु कया जंहिं ते अल्लाह पाक जल शान जी कुदरत कामला मुर्शिद कलाम सां उठ उथी वियो। फ़क़ीर दरगाह मुबारक ते पहुची इहो गेव खणी जॾहिं हज़रत बंगले धणी रहमतुल्लाह अलैह जंहिंजी ख़िदमत अॻियां पहुतो त महबूब मुर्शिद करीम हथनि मुबारकनि ते रहणूं ॾिसी अर्ज़ु कयईं त क़िबला ही छा जूं रहणूं आहिनि
जंहिं ते हज़रत जन फरमायो त उठ तिरकण वक़्तु तूं असांखे सॾु कया ऐं असां तुंहिंजी मदद लाइ आयासीं जितां ही रहणूं अची वियूं आहिनि। थोरी देरि खां पोइ हज़रत बंगले धणी फ़क़ीर अब्दुल्ला खे फरमायो त अॼु खां बाद जेको बि फ़क़ीर दरगाह शरीफ़ न ईंदो या ॻोठ ॾांहुं उन चाड़ी खां वापसि वेंदो त असां उनजा क़यामत ॾींहुं संदसि अज़ाब खां ज़िम्मेवार आहियूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। मरफूज़ा शरीफ में ज़िक्र आहे, हिकिड़ो नक़ल शरीफ आहे। साहिबज़ादा मियां हिदायतुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह नक़ल कनि था त हिकर पाण अमीन फ़क़ीर जे जनाज़े सां जो संदन मुरीदनि मां हो गॾिजी शेख तैयब जे मक़बरे ॾांहुं उसरिया। वाट ते इतफ़ाक़न हिकु हिंदू नज़र आयुनि। पाण घोड़े तां लही पिया ऐं वण जे पाछे में सभिनी माण्हुनि खां गोशो करे उन सां सोबत फरमायूं। साहिबज़ादो त फरमाए त ही फ़क़ीर संदन भर सां वेठो हो। पाण मूंसां ॻाल्हि कयूं त बाबा ही हिंदू हज़रत मियां साहब क़ुद्दूस रहमतुल्लाह जी सोबतनि मां आहे ऐं अहिड़ो अदीब आहे जो जंहिं रस्ते तां हज़रत मियां साहब क़ुद्दूस रहमतुल्लाह जन हिकिड़ो भेरो बि खणी लंघिया आहिनि त ही उतां न ईंदो आहे, पर जे उतां लंघंदो त बि रस्ते जो पासो वठी वेंदो न विच। हिन करे त मतां संदन पेर मुबारक जो निशान ओरांगजी पवे।